ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वतीअ जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 71 अध्याय जे आख़िरी भाग ऐं 72 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त जॾहिं महल में श्री श्याम सुंदर जी विया, तॾहिं पांडवनि जी स्त्रियनि ऐं उन्हनि जी माता कुंती ॾाढे आदर भाव सां श्री श्याम सुंदर जो स्वागत कयो। तंहिं बाद घणनि ई ॾींहंनि खां पोइ हिकु ॾींहुं राजा युधिष्ठिर सभा में श्री श्याम सुंदर जे साम्हूं राजसूय यज्ञ करण जी इच्छा कई। तॾहिं श्री श्याम सुंदर जी उन्हनि जी इच्छा पूरी करण वास्ते उन्हनि खे अनुशासन ॾियनि था। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 72 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी चवनि था त हे राजा परीक्षित, श्री श्याम सुंदर जी ॻाल्हि ॿुधी राजा युधिष्ठिर घणी ई फ़ौज साण ॾेई अर्जुन खे उत्तर तरफ़, भीमसेन खे ओभर तरफ़, सहदेव खे ॾखण तरफ़ ऐं नकुल खे ओलह तरफ़ वञण जो हुकुम ॾिनो। चारई उन जे हुकुम मूजिबि चई तरफ़ रवाना थिया। जॾहिं चारई ॿाहिरि केतिरनि ॾींहंनि खां पोइ वेंकटनाथ जे प्रताप सां 7 दीपनि 9 खंडनि ऐं 10 दसाइनि जे राजाइनि खे जीते केतिरा ई रुपया वठी आया, तॾहिं राजा युधिष्ठिर हथ जोड़े श्री कृष्ण महाराज के वेनती कई त हे दीन दयाल, उहो कम त तव्हां जी कृपा सां पूरो थियो, पर हाणे वधीक कहिड़ो हुकुम थो थिए। इहा ॻाल्हि ॿुधी उद्धव भगत राजा युधिष्ठिर खे चयो त महाराज, ॿियनि सभिनी मुल्कनि जे राजाइनि खे त तव्हां जा ॿाहिरि जीते आया, पर जेसिताईं जरासंध मगध मुल्क जो शहंशाह तव्हां जी ताबा न थींदो, तेसिताईं तव्हां जो यज्ञ पूरो थियणु मुश्किल आहे, छो त हू अहिड़ो ज़बरदस्त ऐं धनी आहे जो उनखे सारी दुनिया में को जीते नथो सघे। ख़ुदि तव्हां बि जेकॾहिं लड़ाई कंदा त खेसि जीते न सघंदा। बाक़ी मूंखे मन में हिकिड़ी ॻाल्हि आई आहे, जा मां तव्हां खे सम्झायां थो त माधव, अर्जुन ऐं भीमसेन ब्राह्मणनि जो वेस करे वञी जरासंध जो ॾाढो सखी आहे, जंहिं जो टिनी लोकनि में जस आहे ऐं हू हमेशह मन घुरंदड़ दान ॾींदड़ आहे। एतिरे क़दुरु जो संदसि सर घुरिजे त उहो बि ॾियण में देरि न कंदो, तंहिं खां वञी भिख्या घुरनि। इहा ॻाल्हि ॿुधी राजा युधिष्ठिर दिलगीर थियो। तॾहिं त्रिभुवनपति उनखे धीरज ॾेई चयो त हे राजा, तूं कंहिं बि ॻाल्हि जी चिंता न कर। उद्धव जे चवण मूजिबि तूं भीमसेन ऐं अर्जुन ॿई ॿाहिरि मूंखे ॾे त असीं कंहिं छल वल सां जरासंध खे मारे अचूं। उहा ॻाल्हि ॿुधी राजा युधिष्ठिर भीमसेन ऐं अर्जुन खे श्री कृष्ण सां गॾु वञण जो हुकुम ॾिनो। लक्ष्मीपति उन्हनि ॿिन्हीअ सां गॾिजी
टेई ॼणा ब्राह्मणनि जो वेस करे मगध देश ॾांहुं हलिया। हू अॻु में ई सुंदर त हुआ, बाक़ी जो ब्राह्मणनि जो वेस कयाऊं सो अहिड़ा त तेजवान मालूम थिया जो ॼणक सतो गुण रजो गुण ऐं तमो गुण पंहिंजो शरीर धारे आया आहिनि। किन ॾींहंनि खां पोइ हू ॿिनि पहरनि जे वक़्तु ब्राह्मण रूप सां महिमाननि खे भोॼन खाराइण जे वक़्तु अची राजा जरासंध जे दरवाज़े ते पहुता। हिकिड़े दरबान उन्हनि खे ॾिसी राजा खे वञी चयो त महाराज, टे ब्राह्मण ॾाढा तेजवान तव्हां सां गॾिजण लाइ ॿाहिरि दरवाज़े ते बीठा आहिनि। जे हुकुम थिए त अंदरि अचनि। इहा ॻाल्हि ॿुधी राजा जरासंध जो उन वक़्तु भोॼन करण वास्ते वियो थे, तंहिं ॾाढो ख़ुशि थी पाण दरवाज़े ते अची टिनी ब्राह्मणनि खे दंडवत करे अंदरि वठी वियो। वॾे आदर भाव सां पंहिंजे सिंघासन ते विहारे उन्हनि खे चवणु लॻो त महाराज, जीअं तव्हां दया करे हिते अची मूंखे कृतार्थ कयो आहे, तीअं हली भोॼन वठण जी बि कृपा करियो त तव्हां जा चरण धोई पंहिंजो परलोक सुधारियां। इहा ॻाल्हि जरासंध जी ॿुधी श्याम सुंदर चयो त हे राजा, असीं तमामु परे खां तुंहिंजो नालो ॿुधी आया आहियूं। जेका असांखे इच्छा आहे सा पूरी कर, छो त शूरवीरनि खे ऐं दानियुनि खे पंहिंजे प्राण ॾियण में बि का लालच नथी रहे। हिकिड़े भेरे हिकु कबूतर हिकु बेल जे वास्ते अहिड़ी तरह पंहिंजा प्राण ॾेई तरी वियो हो। ॻाल्हि हिन रीति आहे त हिकिड़ो ब्राह्मण माघ महीने में पखियुनि खे जलण वास्ते जंगल में वियो। सभई चओ जय श्री कृष्णा। हिन कथा खे पाण वधीक ॿिए ॾींहं जी कथा में कंटिन्यू कंदासीं। इत श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 72 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।